अस्सलामुअलैकुम संगत जी तो ॾिसी रहा STR सिंधी चैनल जो पंहिंजो बागी ज़हैब जी तो यार काफ़ी ॾींहंनि को सोचा पे वेठो तो को व्लॉग ठाहियां पर टाइम न पे मिले अलाए छो उहा मूंखे पाण खे ख़बर ना है। बहरहाल जी अॼु निंड में उथियुसि छा करे स्कूल जूं मोकलियूं लॻी पियूं आहिनि। बहरहाल पोइ बि असांजो सेंटर हले तो पियो उते पढ़ाईंदो आहियां। सो अॼु जीअं ई मोकल हुई तो बाबा निंड में उथारियो चई पुट अॼु त वांदो ई हल ॿनीअ ते गाह पठो कर हली। सो मूं सोचो भला हाणे वञा तो ॿनीअ ते गाह बि कयां वञी ऐं व्लॉग बि ठाहे अचां ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु शुरू कयो अथमि व्लॉग खे। इंशाअल्लाह हिनखे कंप्लीट ॾिसिजो। अॻिते असांजे ॻोठ जा एॾा ख़ूबसूरत मंज़र आहिनि जेके आउं तव्हांखे ॾेखारींदुसि। हिन महिल बि तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था। हिन महिल बि सम्झो ॿनीअ ते वञा पियो वेठो। हीउ सॼो असांजो ॻोठ माशाअल्लाह ज़मीनियूं असां वटि ॾाढियूं आहिनि। सो वञूं पिया हाणे ज़मीनुनि जी तरफ़। तेसिताईं हलो असां सां गॾु। जी तो दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो पिया हलिया त वञूं था पिया ॿनीअ ते। मूंसां गॾु हीउ मुंहिंजो मासात बि गॾु आहे। पोती त ॾेखार संगत खे त गाह ते पक वञूं था पिया। हिन में ॾिसो था पिया असांखे पोती साणा वञूं था पिया गाह ते। तेसिताईं ॾींदा असांखे इजाज़त। बसि असांजा वेठा मज़ा ॾिसो तव्हां। ऐं हवाई वाह ॾिसो पाणी सफ़ा घटि आहे बि काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो आहे वाह में पाणी। सो मिड़ई गुज़ारो हले तो पियो। बाक़ी ॻाल्हि घणी आहे वॾी हालत लॻी पई आहे असां सां हिते पाणीअ जी यार। बल्कि आहे त पूरी सिंध में मसइलो पाणीअ जो। हीउ ॾिसो माशाअल्लाह असांजे ॻोठ जी सावक साम्हूं असांजो खड़ा शहर या साम्हूं जामिया मस्जिद ॾिसी सघो था। बाक़ी माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह रुॻो सावक आहे असांजे ॻोठ में। ऐं संगत सुभाणे इलेक्शन बि आहे। ॾियो हवाल कंहिंखे वोट ॾियूं। वोट त दिलि नथी चवे त कंहिंखे वोट असां ॾियूं। छाजे करे हिननि हुकुमरान असांजी अहिड़ी हालत करे छॾी आहे जो ॿुधाइण जहिड़ी ई न आहे। त पोइ हरूभर छो असां वञी पंहिंजो क़ीमती टाइम ज़ियान कयूं। पोइ बि चवंदा वोट ॾियणु हक़ु आहे। वधीक हक़ु पूरो कंदासीं जिथे ज़मीर मुतमिन रहियो। बाक़ी ॾियो हाल धोल धमाका लॻा पिया हूंदा तव्हांजे शहरनि में बि। केॾीमहिल होॾो GF भुट्टो केॾीमहिल GDA केॾीमहिल कहिड़ी पार्टी केॾीमहिल कहिड़ी। पर अलाह सभिनि खे ख़ुशि रखे। अलाह सम्झ ॾियनि असांजे वोटनि जो हू क़दुरु कनि। बहरहाल ख़ासि करे मां चवां पियो त असां सिंधी दोल धमाकनि ते नचंदा आहियूं। बहरहाल मां ॿी जाइ ते बि ॾिसी आयो आहियां त बाबा सभु लॻा पिया आहिनि दोल धमाका। सो वोट ॾिजो ज़मीर जो ठीकु आहे जिते तव्हांजो ज़मीर मुतमिन हुजे। वधीक हलो असांखे गाह करिणो आहे पोइ सुभाणे इलेक्शन खे ॾिसंदासीं। ॾे हवाल गाह वॾो त आहे नी। मां त काफ़ी टाइम खां पोइ थो हलां ॿनीअ ते। हा वॾो आहे यार काफ़ी ॾींहंनि खां पोइ थो वञा। छाजे करे जीअं ई स्कूल पढ़ाइणु शुरू कंदो उन ॾींहं खां पोइ गाह पठो न कयो आहे। इलाही टाइम थी वियो आहे हलियो। सो अॼु ज़मीन ते वञा थो पियो ॾिसां छा सूरत हाल आहे ज़मीन जी। ऐं इलाही ॾींहं थिया आहिनि वियो बि न आहियां। सो चकर बि लॻी वेंदो ऐं तव्हांखे बि दीदार कराईंदा हलंदासीं पंहिंजी ज़मीनुनि जो। तेसिताईं हलो असां सां गॾु ॾिसो। बाक़ी ॾिसो असांजा महिनती हारी गुॾ कंदा पिया। ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे असां वटि। गर्मी आहे बाक़ी वाह जे वेझो पहुची वियूं हलिया। वाह अॻो परियां असांजी ज़मीन आहे। बसि हुते पहुचूं त पोइ वाह थी वेंदी हली। गाह पठो करे वरी माल खे कुतर बुतर करे खाराए पियारे पोइ तव्हांजी जान छॾिबी। हीउ साम्हूं रोड ॾिसो था वधीक तव्हां वेझो जॾहिं पहुतमि त तव्हांखे ॾेखारियां थो उनजी बि हालत। हवा पुल वटि पहुची वियासीं हलिया। हाणे पुल ते चढ़ूं था। बाक़ी हीअ असांजी पुल आहे जेकी हाणे पकी कई अथई न हूअं त बाक़ाइदे वॾी हुई। सो हाणे वरी हिन जे हिसाब सां पाणी बचे थो घणो पर पाणी हाणे आहे ई कोन। हालत लॻी पिया। हीअ बाबा रोड आहिनि असांजा। हीअ ख़ाली रुॻो पथर उछलाया आहिनि। बाक़ी त ॿियो को बि कमु कोन्हे। वरी इलेक्शन खां पोइ लभंदा ई कोन मूंखे ख़बर आहे एतिरी। छाजे करे असां वारो मुंहुं ई अंधो आहे। सो हुननि खे कुझु हक़ु सचु चवंदो कोन। वधीक छा कयूं असां त कुझु कोन था करे सघूं। बसि शऊर अलाह करे अचे असांजे हिन इलाइक़े में। ऐं माशाअल्लाह सावक त ॾिसो था पिया तव्हां मुंहिंजे पोयों। हीउ ख़ूबसूरत नज़ारा तूं ऐं मां। हाणे असां लहंदासीं हेॾे हिन साइड ॾे। छाजे करे असांजी ज़मीन हिन साइड ॾे आहे। झटा लॻा पिया आहिनि। झटा लॻल हूंदा अगरि पाणी खोटा त मजबूरन इहो ई कमु करिणो थो पए। छा कयूं साम्हूं ॾिसो था पिया घटि गाह पठो माल लाइ अचे थो पियो। ऐं असां हाणे जे निंड में खाई असांखे वञो भला असां करे अचूं। बाबा
ॾिसो असांजे पाणीअ ते लॻो पियो मूं चयो भला पाणी में तव्हांखे दीदार करायां पर यार मूंखे मुंहुं धोइणो हिते लाह कीअं न वे हलो नेक्स्ट टाइम वरी तव्हांखे बाक़ाइदे खोले करे सम्झाईंदुसि बहरहाल पोइ बि सावा कई रस्तो दिलकश ॻोठ जा दिलकश नज़ारा आहिनि हक़ीक़त में अगरि पुछो नी सावो ॾिसो था झटो लॻो पियो आहे पाणी भाउ पुॼाइणो त आहे नी पंहिंजी ज़मीनूं त आबाद करणियूं आहिनि नी त हुन लाइ लॻो पियो आहे वधीक लोकेशन त माशाल्लाह तव्हां ॾिसो था पिया असां वटि लोकेशन जी असां वटि कमी कान्हे अल्हम्दुलिल्लाह ही वाटर अब तकिड़ो अलॻि बि करिणो आहे वरी पोइ वरी बाबा चवंदो अलाए काॾे विया छोकिरा साम्हूं वलतूर ॾिसो था हिन महिल शायदि का वलतूर अथसि कान हिन महिल मौजूदु न त तव्हांखे वलतूर जो दीदार करायां आहे पर यार ध्यानु न आहे करणी तो अचो तव्हांखे ॿियूं भाॼियूं ॾेखारियां थो जेके असां पाण कायूं आहिनि हली जो अॻिते तव्हांखे ॾेखारियूं था ॿियूं भाॼियूं फाइनली संगत बाबा असां पहुची विया आहियूं पंहिंजी ज़मीन ते अल्हम्दुलिल्लाह ही पंहिंजूं मेयूं आहिनि इहे साम्हूं में ॾिसो था यार अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ताज़ी असांजी हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी में हुई उहा वीचारी गुज़ारे हली छाजे करे हिते ई थोरो अची वियसि घुटो अची वियो हुनजे करे सो उहा गुज़ारे वई हली बहरहाल हीअ माशाल्लाह ॿी बि पंहिंजी में आहे हीअ बि पंहिंजूं मेयूं आहिनि ऐं साईं खे चवां पुॼी वियासीं ज़मीन ते पंहिंजा ॾांद बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह हे पोयां मुंहिंजो ॾिसो था नी भाॼियूं आहिनि कायलियूं साम्हूं हलो वधीक तव्हांखे भाॼियुनि जो बि दीदार करायां थो अल्हम्दुलिल्लाह लोकेशन हिते बाक़ाइदे आहे बाक़ाइदे मज़ो कयूं वेठी आहे हीअ असांजा पंहिंजा ॾांद आहिनि हीअ तव्हां ॾिसी सघो था ऐं साईं खे चवां लोकेशन असां वटि माशाल्लाह अंत आहे काफ़ी ॾींहंनि खां पोइ अचणु थियो आहे ज़मीन ते त हिकिड़ी नवाण पई ॾिसण में अचे जेकी पहिरियां मां शायदि न ॾिठी हुई शायदि हीअ वण हाणे इलाही वॾा थी चुका आहिनि थी सघे तॾहिं कटियल हुया छांडी कबी आहे नी छांडी उहा छांडी कई हुननि जी ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ जोहर काई पई आहे हीअ नलको बाबा पंहिंजो हीअ पंहिंजी ओताक ॾिसो था लांडी ठहियलु आहे ज़बरदस्त ऐं अल्हम्दुलिल्लाह पोइ हिते हिकिड़ी हुई लांडी ओताक ठहियलु हीअ अॻिते आहे साम्हूं जिते खजूं ॾिसो था जेकर तव्हांखे ज़ूम करे मां ॾेखारियां त शायदि हिते ज़ूम कोन पई थिए पर हाणे खजनि वटि अॻु में हुई सो उहा भई ख़तमु थी हाणे अल्हम्दुलिल्लाह हीअ असांजो आस्थानो आहे बनीअ ते हीअ साम्हूं खट पई आहे हीअ असां वारी गाॾी बीठी आहे ऐं साईं खे चवां ॾाढो सुकून माहौल लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह अञा तव्हांखे पंहिंजूं जेकियूं भाॼियूं कायलियूं आहिनि ऐं हक़ीक़त में पंहिंजूं भाॼियूं कायो छाजे करे एॾी महांगाई लॻी पई आहे केरु पंहिंजूं भाॼियूं वठे सो इन लाइ अल्हम्दुलिल्लाह बाबा वारनि जी महिनत खे सलाम जंहिं भाॼियूं कायूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उतां पंहिंजी रोज़ानो माना साई भाॼी खाईंदा आहियूं उहा बि ताज़ी फ्रेश भाॼी हूंदी आहे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी कयल न उनारी ॻाल्हि किथे पटे रखी आहे बसि डायरेक्ट अची त सुबुह सां पटींदा आहिनि केॾी महिल नंढा ॿाहिरि ईंदा आहिनि केॾी महिल बाबा वारा ख़ुदि पटे ईंदा आहिनि सो अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे मज़ो लॻो पियो आहे वधीक तव्हांखे लोकेशन जो मज़ो ॾेखारियां थो ऐं तव्हांखे भाॼियूं बि ॾेखारियां थो सायूं हीअ लोकेशन अल्हम्दुलिल्लाह हीअ तव्हां ॾिसी था ट्यूबवेल सिस्टम लॻो पियो आहे पंहिंजी इहा माशाल्लाह मालिक साईं जे करम सां हीअ संगत साथ ये बाबा वारा जेके कमकार कनि पिया वेठा उहे बाबा वारा त परते कमकार कनि पिया वेठा बहरहाल हीअ ज़मीन जो लुक तव्हांखे मां ॾेखारींदो पियो हलां हीअ असांजी जोहर कंहिं ॾिठी हूंदी त हुनखे ख़बर हूंदी साम्हूं ही संग तव्हांखे वेझो करे मां ॾेखारियां ओ ही संग हीअ आहे जोहर ठीकु आहे इहा बि असां खाईंदा आहियूं हीअ साम्हूं वकार सिंधी आयो आहे कमु करे वाॾे हाल गर्मी आहे न यार वॾी गर्मी थी आहे गर्मी आहे नी सलाम आहे हिननि खे हीअ असां सोट आहिनि जेके महिनत कंदा वेठा
जरेब खन करे आहियां गुॾ पर गर्मी आहे आसो निकिता बस हाणे सां बस था कयां हा हीउ ॾिसो त अल्हम्दुलिल्लाह हीउ साम्हूं जेको मूंसां गॾु आयो गाह थो करे पियो ॿिया बि गाह कंदा वेड़ा मां बि गाह कयां थो बहरहाल तव्हांखे मां चयो त भाॼियूं पंहिंजे हिन जूं ज़मीन जूं ॾेखारियां सो उहे तव्हांखे ॾेखारण जे लाइ वठी आयो आहियां हिते हीअ साम्हूं गुआर आहे गुआर खे जेकर गुआर कान थी आया वकर सुबुह यार साजो पटे आहिनि मां देरि सां आयो आहियां सो हीअ गुआर साईं खे चवां हीअ तव्हां हिनखे त सुञाणींदा हूंदव भिंडियूं हीअ भिंडियूं 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 बीठल हूंदी भिंडी हीअ तव्हांजी भिंडी ऐं साईं खे चवां ॿियो बि ॿियूं बि आहिनि तव्हांखे भाॼियूं पंहिंजूं ॾेखारियां थी पंहिंजी भाॼी कयल आहे सभु बाबा ॾेई वियो मूंखे हिन पुट हाल भाॼी पटे वठि हीअ साम्हूं भिंडी बीठी अथव ठीकु आहे साम्हूं वाङण संगत बाबा हीअ ॾिसो हेतिरी भाॼी पटी आहे अञा भाॼी पटियूं था पिया हीअ साम्हूं मुंहिंजो तव्हां ॾिसी सघो था हीअ तव्हांजी गुआर हीअ साईं तव्हांखे चवां भिंडियूं ऐं अञा हेॾो बि गुआर कयल आहे वधीक हलो त मां तव्हांखे ॾेखारियां त कीअं हूंदी आहे वाङण कीअं आहिनि ऐं साईं खे चवां भिंडियूं कीअं हूंदियूं आहिनि पोइ वधीक तव्हांखे ॾिठियूं त हूंदियूं बहरहाल के जेके ख़ासि करे शहरनि में रहंदा उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी त हीअ थींदियूं कीअं आहिनि सो अचो मां तव्हांखे ॾेखारियां बाबा हीअ ॾिसींदो नी वाङण जो वणु हीअ वाङण ॾिस वाङण आहे नी हिन में सो ईअं ई खोड़ सारा वाङण बीठा आहिनि वधीक हलो मां तव्हांखे ॾेखारियां थो हीअ वाङण भाउ बीठा अथव तव्हांजा हीअ मिर्च कयल आहिनि मिर्च अञा थिया कोन्हनि न त तव्हांखे हिननि जो बि दीदार करायां वधीक तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त वाङण कीअं हूंदो आहे अञा बि जेकर तव्हांखे ॾेखारणु चाहियां त ॾेखारे सघंदो बहरहाल हाली फ़िलहाल भाॼी पटे वठां मां बाबा भाॼी त पटे छॾीसीं बहरहाल ज़मीन ते ॾाढी गर्मी लॻी पई आहे सो पाणी पाणी जल्दी जल्दी पाणी पीतमि भाॼी पटे अल्हम्दुलिल्लाह हाणे थी वियो आहे ओके भाॼी त पटे छॾी आहे बसि हाणे रहियो आहे यार पुछा कयूं गाह करे छॾियो अथई त ॻोठु वरी वापसि वञूं घर ऐं साईं खे चवां ही साम्हूं ॾिसो पिया वेठा ही वाह गाह असांजो अल्हम्दुलिल्लाह हीअ असांजा सैफल सिंधी वारा असांजा दोस्त मुंहिंजा सभु सोट माशाल्लाह कमु कनि पिया वेठा ॾियो हाल वाह गाह करे छॾियां हा गाह कयो अथव न ही वाह गाह कंदा पिया हलो त पुछूं छा पोज़ीशन आहे गाह करे छॾियो अथनि त हलूं घर न त पोइ अञा हिते जेके अञा गाह कंदा त भले कनि मां घर थो वञा मूंखे त गर्मी थी थिए गाह करे छॾी फराद हा अञा करींदो पियो संगत बाबा ॾे हाल गर्मी आहे न ॾाढी गर्मी आहे हल पुट भाई ने एतिरो गाह कयो आहे हेॾो मां रुगो भाॼी पटण वियुसि ऐं साईं खे चवां असांजे वटि हिकिड़ो ॿियो मोमिन आहे हीअ सैफल सिंधी बिलाल सिंधी हे भाउ वॾा गाह कंदा आहिनि तव्हांखे कान ख़बर हूंदी टिकटॉक ते त वॾा स्टार लॻा पिया आहिनि असांजा शहज़ादा पर बैकग्राउंड म्यूज़िक में तव्हां हिनखे ॾिसंदव त पोइ हीअ तव्हांखे अहिड़ी कंडीशन में मिलंदा छाजे करे असां जेके बि सिंधी आहियूं नी असां महिनती आहियूं असां महिनत करे पोइ अॻिते निकिरंदा आहियूं ऐं साईं खे चवां हिकिड़ो ॿियो बि आहे सैफल सिंधी सैफल छा हाल आहे उथी दीदार करा संगत के अब हिनखे बि काफ़ी वीडियोज़ में तव्हां हिनखे ॾिठो हूंदो हीअ फस्ट व्लॉग आहे असांजो माना ॻोठ जे हिसाब सां मुंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ त यूट्यूब चैनल छा थो चईं ठीकु आहे कीअं यूट्यूब चैनल पाण मचंदो न इंशाल्लाह कामयाब थींदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह बसि ईअं अल्लाह में उमेद आहे सैफल जी दुआऊं हुयूं ऐं अहिड़ी गर्मीअ में जेकर अहिड़ा व्लॉग ॿिया ठाहे थींदा असां मशहूरु थींदासीं इंशाल्लाह गॾु सो दोस्तो दुआ में यादि इंशाल्लाह वरी हिकिड़ो सीन रहियो पियो साम्हूं खजिन वारो इहो तव्हांखे सीन ॾेखारे पोइ इंशाल्लाह अॼोके व्लॉग खे हिते ई ख़तमु कंदासीं वरी इंशाल्लाह ॿियो अगरि कंहिं शहर में थिए थो या ॿीं लोकेशन पंहिंजे ॻोठ जी हिकिड़ी जामिया मस्जिद आहे वॾी उन जी तारीख़ बाबति तव्हांखे ॿुधाईंदुसि जेका पाकिस्तान खां अॻिजी आहे ठहियलु सो इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग उहो हूंदो उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त मस्जिद कॾहिं ठही कीअं कंहिं बुनियादु विधो ऐं
हिन महिल मस्जिद ते केतिरो ख़र्चु हले थो पियो ऐं तव्हांखे हुनजी लोकेशन बि ॾेखारींदुसि तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त बाक़ी तव्हांखे आख़िरी सीन उहो ॾेखारींदुसि हीअ ॾिसो बाबा ॾोॾा माशाल्लाह पची आहिनि साम्हूं इहे असांजी खजूं हेॾो साम्हूं इहो रोड अथसि ॾिसी सघो था साम्हूं बराड़ी खजूं ॾिसो अखि थियूं कढनि वधीक जॾहिं ॾंग थियनि त पोइ ॿुधाईंदुसि तव्हांखे ठीकु आहे संगत तेसि ताईं ॾींदा असांखे इजाज़त अलाह तव्हांखे ख़ुशि रखे सदाईं आबाद हुजो ऐं हा यादि सां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे पोइ वञिजो ठीकु आहे महिरबानी संगत